नाज़रीन, सेनेट इजलास में चूंडू मुलतवी करण बाबत ठारा की मंजूरी जो नोटिफिकेशन जारी किया वियो है। ठारा की मंजूरी वाली कापी सदर वज़ीर आज़म और इलेक्शन कमीशन के उमाणी वही। ठारा की कापी कानून वारी वज़ारत और बियन लागापिल खातन के पिण उमाणी वही। अधिक तफ़सील हिन रिपोर्ट में। सेनेट में 8 फरवरी ते रथियल आम चूंडू मुलतवी कराइण वारो ठाराव अक्सरती राय से मंजूर किया वियो आहे। सेनेट जो इजलास चेयरमैन सादिक सजराणी की सदारत हेठ थियो, जंहिंमें केपीके से ताल्लुक रखंदड़ आज़ाद सेनेटर दिलावर खान आम चूंडू मुलतवी कराइण वारो ठाराव पेश कियो। ठाराव में चयो वियो त इलेक्शन लाइ माहौल साज़गार न आहे। नंढनि सूबनि में इलेक्शन मुहिम हलाइण लाइ बराबरी जी बुनियाद ते हक़ ॾिनो वञे। सेनेटर दिलावर खान चयो त मुल्क के कुछ इलाइक़नि में सख़्त सीउ आहे, उन सबब उन्हनि इलाइक़नि में इलेक्शन अमल में शिरकत ॾुखी आहे। उन चयो त बलोचिस्तान ऐं केपीके में सूरत हाल ख़राब है। JUI कारकुननि ऐं मोहसिन दावड़ ते हमला भी थिया आहिनि। एमल वली खान ऐं ॿियनि सियासी अॻुवाणनि खे भी थ्रेट मिलिया आहिनि। सेनेटर दिलावर खान चयो त इलेक्शन रैली दौरान थ्रेट अलर्ट आहिनि, तंहिं करे 8 फरवरी ते रथियल आम चूंडू मुलतवी कयूं वञनि। इलेक्शन कमीशन चूंडू मुलतवी कराइण ते अमल करे सेनेट इलेक्शन कमीशन ते मुकमल एतमाद करे थी। नून लीग सेनेटर अफनानुल्लाह ठहराव की मुखालफ़त कंदे चयो त सेनेटर दिलावर खान जा सबब हू दुरुस्त करण चाहे तो। मुल्क में सिक्योरिटी हालतूं ठीक न आहिनि, पर 2008 ऐं 2013 में हालतूं उन खां भी वधीक ख़राब हुयूं। सिक्योरिटी जो बहानो बणाए इलेक्शन मुलतवी कई वेंदी त मुल्क में कॾहिं भी चूंडूं न थी सघंदियूं। सेनेटर दिलावर खान तरफां पेश कयल ठाराव अक्सरती राय सां मंजूर कियो वियो।